जबी लिठा तो कई घसी मुनव्वर मगजबी खुदा मुझो भी को मिलनो मिसाल पुछो करी नबी सब चो सुभान अल्लाह। जिब्रील जगो जवाब दे थो मुझे आका पुछो तो मुँह जड़ो को हसीन ॾिठई पूरी कायनात ॾिठी अथई मशरिक ॾिठी अथई मगरिब ॾिठी अथई छा मुँह जड़ो को सोनो तोखे नज़र में आयो जेको जिब्रील जवाब दे थो ॿुधियो चयो जिब्रील सारो हबीबा ॾिठो संसार आहे ऐं मुंहिंजे अल्लाह साईं जो ख़ल्क़ सोहणो शाहकार आहे मुंहिंजा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र मुंहिंजा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र न ॾिठो अहिड़ो हुस्न ऐं जमाल मुंहिंजा साईं मगर किथे मुंहिंजी नज़र न ॾिठो अहिड़ो हुस्न ऐं जमाल पुछो हिकड़ी नबी सब चो सुभान अल्लाह। ऐं सोनो हसन ऐं हुसैन ओ मौला शेरे खुदा ऐं तुंहिंजे पाक घराणे में शामिल सैयदा फातिमा न रब्बे अज़्ज़ो अजल खल्क़ो तुंहिंजो मिसल न रब्बे अज़्ज़ो अजल खल्क़ो तुंहिंजो मिसल न तुंहिंजे आल जगड़ी कंहिंजे आल न रब्बे अज़्ज़ो अजल खल्क़ो तुंहिंजो मिसल न तुंहिंजे आल जगड़ी कंहिंजे आल पुछो हिकड़ी नबी सब चो सुभान अल्लाह। आयो मायो पुछण घर हलीमा दस्त छा माजरो घर असांजे ऊंधायो तुंहिंजे घर सदा सोजरो चयो मुर्गी अमा खे थी दस्या चयो मुर्गी अमा खे थी दस्या मुंहिंजे सरकार जो इहो कमाल चयो मुर्गी अमा खे थी दस्या उसने सरकार जो इहो कमाल पुछो हिकड़ी नबी सब चो सुभान अल्लाह। ऐं अदा पढ़ंदे या पढ़ंदे कज़ा तूं आका पुछियो अलीअ खां ऐं हथ जोड़े अदब साण हैदर कयो अर्ज़ नबीअ सां या रसूल अल्लाह तुंहिंजे हूंदे कज़ा पढ़े कीअं मुर्तज़ा तुंहिंजे हूंदे कज़ा पढ़े कीअं मुर्तज़ा सिज खे वराए तुंहिंजे लाइ न मुगाल पुछो हिकड़ी नबी सब चो सुभान अल्लाह। छो त पाण खे पक्का सुहिणे नबीअ ते हर ओखे सफ़र में साईं साथ ॾींदो कब
पांजी किस्मत भले आगे गुलजार अली पांजी किस्मत भले आगे शानवाज अली असां खे मिलियो आमना जो लाल पांजी किस्मत भले आगे शानवाज अली असां खे मिलियो आमना जो लाल पुछो हिक ॾींहुं नबी सब चो सुभान अल्लाह